जी नाज़रीन, मां हिन वक़्तु हींअर मौजूदु आहियां आज़रबाईजान जे शहर बाकू में। बाकू सोवियत जा जेके मुल्क 15 टुकड़ा हुआ हुनमें हिकिड़ो मुल्क आहे आज़रबाईजान, हुनजो कैपिटल सिटी आहे बाकू, जिते असां पंहिंजे दोस्तनि सां ग्रुप सां गॾु 3 ॾींहंनि जे दौरे ते पहुतल आहियूं। मां शहर जे सेंटर में मौजूदु आहियां। तमामु ख़ूबसूरत शहर आहे, जंहिंखे ही सेंटर शहर जे विच में पार्क आहे, जेको कल्चरल सेंटर जे नाले सां मशहूरु आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ क़िस्म जी ख़ूबसूरत बिल्डिंग्स ठहियल आहिनि चइनी पासनि खां, ऐं हिते हिकिड़ो कल्चरल सेंटर मौजूदु आहे, उहो तव्हांखे ॾेखारियूं था। सभिनी खां सुठी ॻाल्हि हिन शहर जी उहा इहा आहे त हिन शहर खे तमामु साफ़ु रखियो आहे। अहिड़ो साफ़ु शहर समूरी दुनिया जा काफ़ी मुल्क ॾिठा आहिनि, पर जेको आहे ही जहिड़ो साफ़ु शहर ऐं मेंटेन शहर आहे, अहिड़ो शायदि इस्लामाबाद में न आहे। इस्लामाबाद सभिनी खां ख़ूबसूरत कैपिटल एशिया जो सम्झो वेंदो आहे, पर ही जेको बाकू आहे इट्स वेरी ऑर्गनाइज़्ड, ब्यूटीफुल, विथ ब्यूटीफुल स्ट्रक्चर, बिल्डिंग्स, आर्किटेक्ट्स। ख़ासि ॻाल्हि इहा आहे हिन जी तव्हांखे ॾेखारियां, जेके पुराणियूं बिल्डिंगूं तव्हां मुंहिंजे पोयां ॾिसो पिया, पुराणियूं बिल्डिंग्स जेके ठहियल आहिनि, हीअ जेके बिल्डिंग्स तव्हांखे नज़र अचनि पियूं, इन्हनि खे गवर्नमेंट जे तरफ़ां ॿाहिरां रिनोवेट करे ऐं अंदरि जेको आहे इनखे जेको आहे सेम रखियो वियो आहे। ॿाहिरां हिनखे थोरो रिनोवेट करे राति जो हिते लाइट्स ॿरंदियूं आहिनि, सॼो गवर्नमेंट ख़र्चु कंदी आहे। त हीउ सिलसिलो कुझु हिते आहे जेको तव्हांखे मां ॿुधायां पियो। ऐं हिते हिसाब सां मुख़्तलिफ़ हिते एरियाज़ में घुमूं पिया, ऐं हीउ तव्हांखे मां ॿियो जेको आहे ॾेखारियां असांजो